नाज़रीन, पेट्रोल ऐं डीज़ल जगन में वाध ऐं वधंदड़ मांग के ख़िलाफ़ खानपुर मर जा शहरी रोडनि ते निकिरी आया आहिनि। शहरनि सियासी समाजी अॻवाननि ऐं सिविल सोसाइटी पारां पंज गली चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। रिपोर्ट करे रहियो आहे खानपुर महर मां काज़ी खादम। पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में वाध तोड़े वधंदड़ महांगाई ख़िलाफ़ खानपुर महर जा शहरी रोडनि ते निकिरी आया। शहरियुनि सियासी समाजी अॻवाननि ऐं सिविल सोसाइटी पारां हथनि में प्ले कार्ड खणी रैली कढी पंजगुली चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो ऐं हुकूमत ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे एहतजाज कंदड़नि जो चवण त हुकूमत रोज़ानो जे बुनियाद ते पेट्रोल ऐं डीज़ल समेत आम वापे जी शयुनि में वाध करे अवाम मथां महांगाई जो बम किराए रही आहे। घाटे टोड़ महांगाई सबबि पोरे तबिके जा माण्हू सख़्त परेशानी में मुब्तला थी विया आहिनि। पेट्रोल ऐं डीज़ल जेको वधियो आहे 60 रुपयो 10 ॾींहंनि में वधियो आहे। 30 रुपया हफ़्ते में वधाए करे 60 रुपयो टोटल उन्हनि वधायो आहे। इन पेट्रोल तेल वधाइण जे करे सभई आम वापे जूं शयूं महांगियूं थियूं आहिनि, जंहिंजे करे ग़रीब अवाम जो जीअण जंजाल थी वियो आहे। पूरे सिंध में, पूरे पाकिस्तान में, बल्कि शहबाज शरीफ न PDM पूरे के असांजे रिक्वेस्ट आहे त जेको आहे महांगाई ते नज़रसानी कयो। पेट्रोल जे करे हर शइ महांगाई थिए थी। रेट वधण जे करे जेके आम वापे जूं शयूं आहिनि उनजा रेट आसमान ते पुॼी आहिनि। जेको ग़रीब ऐं पीढ़ियल तबिको आहे उहो रिकॉर्ड महांगाई सबबि तमामु घणो परेशानी मुब्तला आहे। क़ौम रात जो निंड पई आहे, सुबुह जो उथूं था डीज़ल ऐं पेट्रोल जूं क़ीमतूं वधायूं वञनि थियूं। इहो आवाम सां ज़ुल्म आहे। टे हफ़्ते में 30 रुपया पेट्रोल वधाए थी पई। हिन हुकूमत जे करे जेको मुतासिर थियो आहे उहो ग़रीब थियो आहे। छो तव्हां ॾिसो 400 रुपया हिकु मज़दूर जी ॾिहाड़ी आहे। उहो 400 रुपया मज़दूर उहो छा वठे, घी वठे, अटो वठे या खंडु वठे। खानपुर महर वासियुनि पेट्रोल जे अघनि जे वाध खे रद्द कंदे मुतालबो कयो आहे त ग़रीब अवाम ते रहम खाई महांगाई ते कंट्रोल कयो वञे त जीअं ग़रीब माण्हू सुख जो साह खणी सघे। कैमरा टीम सां गॾु काज़ी खादिम, आवाज़ न्यूज़, खानपुर महर।